जी अम्मा छा मसलो आ? जी अम्मा। जी अदा मां नवाबशाह मां आई आहियां नवाबड़ी मंदिर ते प्रेस क्लब ते मुंहिंजो मसइलो इहो आहे त असांजो बिरादरी सनावती चकर आहे जी उन मूंखां 2021 में मूं न्याणी माशूक उठ खे परणाए ॾिनी हुई। सही 2023 में उनजी तलाक थी वई आहे कोर्ट ज़रिए। सही उन खां पोइ मुंहिंजो भाउ आहे कादिर बख़्श ओठो, माशूक ओठो, अली हसन ओठो, करीम बख़्श ओठो, इहे मूंखे बार बार तंग कंदा रहनि था। हद जे थाणे ते NC वग़ैरह मुंहिंजे न्याणे पुनल ओठे ते जुड़ियल ओठे ते NC कराई अथनि त ज़बरदस्ती असांखे फ़ैसिलो ॾिनो वञे जेके 25 लख लिखियल आहिनि उहे असांखे ॾिना वञनि, जेके असां ग़रीब माण्हू किथां उन्हनि खे ॾेई सघूं। इन लाइ असां प्रेस क्लब कई आहे। अचे त संगावती चकर आहे बिरादरी। जी जी अदा माशूक ओठो जेको कोर्ट में लिखी ॾेई आयो त मां हिन ते को बि कोन एक्शन खणंदसि, उन बावजूद बि इन असां ते एक्शन खयो आहे, असां ते NC वग़ैरह कराई आहे। तर जे वॾेरनि चङनि जो रोज़ु फ़ोनूं असां ॾे कराए थो त इन्हनि सां फ़ैसिलो कयो। उन ज़रिए SSP नवाबशाह खे मुंहिंजी अपील आहे त इन्हनि खां असांखे तोहफ़ुज़ वठी ॾे, असांखे मोतमार धमकियूं था ॾियनि पुनल ओठे खे, जुड़ियल ओठे खे, ऐं मूंखे नवाबशाह में अची धमकियूं ॾेई था वञनि। महिरबानी करे SSP नवाबशाह खे गुज़ारिश आहे त नोटिस नोटिस वठो।